बेदार समाजी फोरम सोशल वेलफेयर एसोसिएशन पारां गवर्नमेंट हाई स्कूल दरवेश नैच में वर्ल्ड अर्थ डे के हवाले से एक तकरीब मुनक़द कई वई, जैमें एडीसी 1 बशारत हुसैन ख़ास मेहमान तौर शिरकत कई। एडीसी बशारत हुसैन, CMO इमरान सियाल, कासिम कलवड़ ऐं ॿियनि चयो था ही ॾींहुं माहौली तहफ़ुज़, सफ़ाई ऐं वणनि जी अहमियत के उजागर करे थो। उन्हनि ज़ोर भरियो त आलूदगी के घटाइण ऐं धरती के बचाइण असां सभिनी जो गॾियल फ़र्ज़ु आहे। तक़रीब में ॿुधायो वियो त ही ॾींहुं पहिरियों भेरो 1970 में अमरीकी सीनियर गेलोवर्ड नेस्लन जी कोशिश सां शुरू थियो। तक़रीब दौरान स्कूल में 300 मेवेदार बूटा, अंब, जैतून, चक्कू, ॼमूं वग़ैरह लगाया विया। शागिर्दनि पारां पंहिंजे घरनि में बि बाबा बूटा लगाइण जो वचन पूर्ण कयो। तक़रीब में तालीमी आफिसरनि, समाजी अॻवाननि ऐं माहौलियाती माहिरनि पिणु शिरकत कई।